दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकड़ो आशिक हो जे इश्क में सजी जान बच्चा बार घर फिदा कयो जंहिंजो नालो हजरत मुसअब बिन उमैर हो। चओ न सुभान अल्लाह। काफिला वञनि था काॾे था वञो चई मदीने था वञो। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाहु ताला अन्हु लिखंदो उन काफिले वारनि सां गॾिजी पियो मदीने आयो। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाहु ताला अन्हु जो पीउ मजूसी हो भाई जो पूजारी। हज़रत मुसअब बिन उमैर वॾो पंहिंजे पीउ खे प्यारो हो। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाहु ताला अन्हु पंहिंजे पीउ खे चयो मां जेको आहे पंहिंजी पसंद शादी कंदुमि। पंहिंजी पसंद शादी भी कयई। हाई लेवल जा लटा पाईंदो हो, हाई लेवल जी जुती पाईंदो हो, हाई लेवल जी खुशबू लगाईंदो हो। हलंदे हलंदे मदीने पहुतो। हुन जो मामो ॻोल्हे ॻोल्हे थकी पियो त मुंहिंजो बच्चो अलाए काॾे वियो। हे हुज़ूर जे इश्क में हुज़ूर जे प्यार में मदीने जे मीर इमामुल अंबिया वट रहियो। कुछ वक्त खां बाद में आका साईं खे चई मुंहिंजा साईं मूंखे अबो भी आहे, अमर भी आहे, ॿाहिर भी, ज़ाल भी, बडड़ा पुटड़ा भी आहिनि। मोकल ॾियो त मां वञा उन्हनि सां मिली मोटींदो अचां। अल्लाह अल्लाह। हुज़ूर फरमायो मुसअब वञ पर ॻाल्हि ॿुध तुंहिंजो बाबो काफ़िर, तुंहिंजी अम्मा काफ़िराणी, तुंहिंजा ॿाहिर काफ़िर पुट वञे थो मता तुंहिंजो अबो अम्मा तोखे कुझु चवे ओ मुंहिंजा बचड़ा मां मोहम्मद मुस्तफा तोखे पार थो कयां। मां मोहम्मद मुस्तफा तोखे सेखारियां थो। छा बि चवनी पर अबे अम्मा जे साम्हूं न थी जाए। अर्ज़ पियो कयां हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाहु ताला अन्हु निकितो। चओ न सुभान अल्लाह। ॾाढा नथा चओ, मोहब्बत सां नथा चओ। हलंदे हलंदे जीअं जो घोट आयो अबो त हुनजो फौत थी अबो मरी। हज़रत मुसअब बिन उमैर जीअं जो आयो परे खां हुनजे भाउ ॾिठो। यार लोड त मुंहिंजे भाउ जी आ मुसअब जी। डोड़ंदो वयो। मुसअब काॾे वए खे चई यार मां मदीने वयो हुयुसि। चई यार बाबो त फौत थी वियो तोखे ॾाढो याद कंदो पर मुसअब अबे ॾाॾे जो दीन छॾे वए। आओ अद पाओ चयुसि मुसअब अबो त मरी वियो माल मुंहिंजे हवाले करे वयो। अबो त मरी वियो हे बाग मुंहिंजे हवाले, ये ज़मीन मिल्क मुंहिंजे हवाले। ओ मुंहिंजा भाउ ये बाग ॾियाई, ज़मीन ॾियाई, पैसा ॾियाई, माल ॾियाई, मदीने वारे के छड़े दे। अल्लाह अल्लाह। ओ कबर जा मुसलमान हज़रत मुसअब बिन उमैर चवेस दो अदा गाल ॿुध इन बागन में मुंहिंजो भी सो अथई। यार चयां पे जो तू पुटरा हुनजो मां भी आहियां। तोखे ख़बर बाबा साईं मूंसां वॾो प्यार कंदो हो। ये बाग ॾियाई, मारियूं ॾियाई, बंगला ॾियाई। हलो मदीने मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी ज़ियारत कर। मुंहिंजे साईं जो चेहरो त ॾिस, मुंहिंजे साईं जूं अखियूं त ॾिस, मुंहिंजे साईं जा चपड़ा त ॾिस, मुंहिंजे साईं जो अखलाक त ॾिस, मुंहिंजे साईं जी रहमत ॾिस। अल्लाह अल्लाह। ओ मुंहिंजा भाउ यार मदीने हल। मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो क़ुरान ॿुध। जॾहिं मुंहिंजो साईं क़ुरान पढ़ंदो आहे पखी बि रोई मुंहिंजे साईं जो क़ुरान ॿुधंदा अथई। ॾाढा त चओ न सुभान अल्लाह। भाउ तो चवे सदा मां न हलंदुसि। तूं न हलंदे न चई न तूं बि न हलंदे त मां बि मोहम्मद जो कलमो न छॾींदुसि। ज़ाल खे वञी ॿुधायईंसि। हज़रत मुसअब बिन उमैर शादी कई कुफर जी हालत में हो जॾहिं ये चई त बाबा मां हिन औरत सां शादी कंदुमि। चई कराई पुट बि थिया। ॿुधो ॿुधो
जीअं जो आयो भाव जी चयोसि ज़ाल खे ॻाल्हि ॿुधी अथई कहिड़ी चई तो वारो मुड़ुसु मदीने वयो अथई अबे ॾाॾे जो दीन छॾे मोहम्मद जो दीन अख्तियार कयो अथई दरवाज़े ते बीठी परे खां आयो चवेसि मसब खे ॾे नाच जाए छाजे लाइ चई कलमो पढ़ियो अथई चई हा चई कलमो छॾी ॾे त मां तुंहिंजी ज़ाल न छॾी ॾे ते खेॾे नाच जाए अल्लाह अल्लाह वारे वायार मुंहिंजे साईं जा आशिक ज़ाल खे थो चवे अल्लाह जी बानी मां मिठे मोहम्मद करीम जे कलमे जी दावत खणी आयो आहियां मोहम्मद जो कलमो पढ़ भई जहान चङा थींदई चए थी न चवेसि थो जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो न पढ़ंदी ओ काफिरानी ज़ाल मां काॾे कंदुसि चई नंढड़ा बचड़ा बूढ़ा नंढा हन वॾा थियनि मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी दावत ॾींदोमान मुस्लमान थिया त बचड़ा न त काफिर बचा काॾे कंदुसि बाग छॾई भाव छॾई ज़ाल छॾई पुट छॾई बाक़ी जेको आसरो अमर में हो अम्मा भी दरबंद करे बीह रही अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम दरवाजे ते भी चवे तो अमर मुंहिंजी ततो में वॾी उमेद की मां चयो में अम्मा भाकुर पाईंदी सीने सां लॻाईंदी चुमियूं ॾींदी अम्मा जॾहिं कुफर जी हालत में हुयो अम्मा जॾहिं शराब पीअंदो हुयो अम्मा तूं दर रात जो बंदि न कंदी हुई देर कंदो हुयो पाड़े वारनि खां पुछंदी मुंहिंजो मसब काॾे वयो अॼु एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे अमर दर बंदि कया अथई अम्मा मुंहिंजी तो में उमेद हुई अम्मा भाकुर पाईंदी सीने सां लॻाईंदी चवे थी मसब चुमियूं भी ॾींदी माए भाकुर भी पाईंदी माए पर तूं मोहम्मद जो कलमो छॾे ॾे चवेसि थो अम्मा न मां कलमो न छॾींदुसि अम्मा मां मोहम्मद जो दीन न छॾींदुसि अम्मा मां मोहम्मद जी गुलामी न छॾींदुसि अम्मा मां मदीने वारे साईं खे न छॾींदुसि भाउ बि चवेसि मांखे छॾी ॾे चवेसि थो अम्मा ॻाल्हि ॿुध सॼी दुनिया छॾींदुमि भाउ छॾींदो अचाए अम्मा बाग छॾींदो अचाए अम्मा ज़ाल छॾींदो अचाए ओ मुंहिंजी मिठड़ी जी जला बड़े बच्चा छॾींदो अचाए अम्मा मां तोखे बि छॾींदुमि सॼी काइनात छॾींदोमांइ पर मिठे मोहम्मद करीम जो कलमो मोहम्मद जी गुलामी कोन छॾींदोमांइ मां दर खोलियो कब्र जा मुसलमानो दर खोले चवेसी लाहियो पटको असांजो पटको लाते कपड़ा ला सब लाहे दे हाई लेवल जा लटा पाईंदो कब्र वारो खुशबू लगाए जने मसब बिन उमैर ये गली खां वेंदो हो त माण्हू चवंदा हा त मसब बिन उमैर थो वञे हाई लेवल जा लटा पाइण वारो अम्मा लटा ॾींदा लाहे दे ताए दे भेण खे चई थी ॻाल्हि ॿुध मां इहे वञा मदीने सीर केॾो उघाड़ो वञ भेण खे चई अदी ॻाल्हि ॿुधो उठ जे मथां जेका तव्हां कूड़ रखंदा हो सर्दी जे करे उन कूड़ खे बाद कयई ओ कलमे वारो अधो हेठ ते बधई अधो कुलनि ते रखी खजीअ जा बूटरा पटे टोपो ॾेई अम्मड़ के चवे तो अम्मा तुझे सामो न थींदुसि आका साईं तुझी पारत कई अल्लाह अल्लाह अम्मा मां हलां थो माउ छॾई बच्चा छॾई कपड़ा लटा जान वारा ॾेयूं पियो अचे जुती कान मथो गाड़ो रोंदे रोंदे मदीने आयो मुंहिंजा मौला मूंखे एसी ताईं मौत न ॾिजाए जेसी ते रसूलुल्लाह जो चेहरो न ॾिसां अल्लाह अल्लाह कब्र जा गैरतमंद मुसलमान हुजूर जे कचहरी में वेठो हो मतलो गाड़ो तेला उगाड़ा जंहिं जिस्म ते मुलायम
लटग अजो न जिस्म दे कूड़ पया उठ जी आका साईं जी कचहरी में वेठो हो हुजूर पुरनूर रहमतुल लिल आलमीन नबी ॾिसी करे रोई पया पाण फरमायो मसब जी मुंहिंजा साईं आओ हाई लेवल जा लटा पाईंदे गए हाई लेवल जी जुती पाईंदे गए हाई लेवल जी खुशबू लगाईंदे गए आओ मुंहिंजा साईं अज इसके रसूल में यार लटा हलाया गुलाब कपड़ जी जाए दे अज तुझे जिस्म दे कूड़ मज़ो अचई तो या न अल्लाह अल्लाह कबर जा मुसलमान हज़रत मुसअब बिन उमैर रोई करे चवे तो ओ मुंहिंजा साईं अल्लाह जी ज़ात जो कसम उन कब्रन में एॾो मज़ो न ईंदो हो जेको इन कूड़ में मज़ो थो अचे यार कहिड़ी शइ आहे जेका तोखे कूड़ में मज़ो थी ॾे रोई करे चवे थो हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो आहे कचहरी रसूल करीम जी में वेठो आया अखियूं मां ग़रीब मुसअब जूं आहिनि कहिड़ो वज़्हा वारे साईं जो वेठो थो ॾिसां वेठो थो दीदार कयां हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो आहे रब तो फरमाए ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर युवादून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान देखो डाडा सुभान अल्लाह चवंदो मूंसा गॾु मदीने हलंदो अवा जेको हो रहियो चवंदो पंध बि न अल्लाह तोखे मको मदीनो घुमाए वञी ॾिसी आ हेॾो अल्लाह अल्लाह जो रसूल हेॾो अम्मो हेॾो अम्मा हेॾो भाइर हेॾो मिट माइट विच में बीठो आ विच में बीठो आ हेॾो रसूल ऐं नबी हेॾो अबो तो चए त मोहम्मद ॾे न वञ अम्मा थी चए त मोहम्मद ॾे न वञो हिन सभिनी खे कुर्बान करे अल्लाह ही अल्लाह जे रसूल सां मोहब्बत पिया कनि अल्लाह तो फरमाए असां अहिड़नि ईमान वारनि मोमिननि जे दिलि ते ईमान जा ठपा हणी छॾिया इसके रसूल ने चइबो हाई लेवल जा लटा पाईंदो हो हाई लेवल जी जुती पाईंदो हो इस्लाम जो परचम हजरत मुसअब बिन उमैर जे हथ में आहे नथो चए सुभान अल्लाह ये बुलंद काफरन ॾिठो इस्लाम जो परचम बुलंद कयूं बीठो आहे हिन जे हथ खे वढियो परचम किरे आयो हिकिड़े काफर तलवार हई हथ कपजी पियो सट ॾेई इस्लाम जो परचम बेअत में खयई खुदा जी ज़ात जो कसम हेनो ॿियो काफ़िर आयो वरी उन तलवार खई हथ कपजे परचम किरे आओ वरी ठका जो कटराई अल्लाह अल्लाह तवज्जो कर कया अल्लाह अल्लाह हथ कपजी यार न बिनी टूटन सा इस्लाम जे परचम के सीने सा लगाई बीठो खुदा जी ज़ात जो कसम जैसी दाई जान में जान हुयसे जैसी दाई जान में जान हुयसे इस्लाम जे परचम के किरण न ॾिनई तो इहे मदीने जे मीर जा आशिक